भिरिया रोड में सूफ़ी बुज़ुर्ग बाबा आशिक़ साईं जे दरगाह ते आवाज़ टीवी जे सॾ ते मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें सुगड़नि ऐं फ़नकारनि क़ौमी गीत ॿुधाए वाह वाह कराए छॾी। रिपोर्ट कर रहियो आहे मजीद खीरियो। पूरी सिंध में सकाफ़ती प्रोग्राम ज़ोर शोर से जारी थी विया। भिरिया रोड में आवाज़ टीवी तरफा सूफ़ी बुज़ुर्ग हफ़्त ज़बान शायर बाबा आशिक़ साईं जी दरगाह ते मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सुगड़नि फ़नकारनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में फ़नकारनि क़ौमी गीत ॿुधाए वेठलनि खे जुमाइण ते मजबूर करे छॾियो। असां त थोराइता आहियूं इन मीडिया वारनि जा, जिन असांखे इन मंज़िल ते आंदो ऐं मथे अहिड़ियूं ॻाल्हियूं पहुचायूं आहिनि। ऐं इल्मु त इल्मु आहे, छो त जंहिं क़ौम में इल्मु आहे न, उहा क़ौम वसी आहे। पछाड़ीअ ताईं उहा ई क़ौम वसी आहे। इल्म जे लाइ, इन जे लाइ हिकिड़े दोस्त जे शुक्र चयो त यार मुंहिंजो ॾोह आहे, मूं विसारियो धणी आहे, विसार में ख़ुदा खे तॾहिं त हालत बणी आहे। लही जान वई हणियो हणिया न कंहिं जख में का मेर जी कड़ी आहे। सच खे सॾे कोन थो ज़मानो, साॻियो माण्हू फिरी आहे, सच चवण वारा माण्हू मरी आहे, नज़र नथो अचे मुंहिंजी उहो मल, उहो वक़्तु न अथई सण सुधरी हल। इल्मु पिरायो सिंध संवारियो जे उनवान सां हिकिड़ो प्रोग्राम जीअं आवाज़ टीवी ॾिनो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजो जेको नंढो नौजवान तबिको आहे उहो इनखे ॾिसी करे ऐं इल्म ॾे ध्यानु ॾींदो। तोॾे दिलड़ी दिलरबा तव्हांखे थी तोॾे कुर्ब कचहरियूं आ तरस घणो तोॾे महबत मणे ॿिठा ॿियूं ताज़ी मान तोॾे सुलियो संगत में ॿिया तमाशा तोॾे भाल भलायूं वरी तजमल तोॾे सिख सलामतियूं मां तकियां पियो तोॾे। तमामु फर्स्ट क्लास प्रोग्राम आहे। ये हर बुज़ुर्ग दरवेश ते थियणु खपे। हे सिंध जे नौजवान नसुल खे इन मां तरबियत मिलंदी, उन्हनि खे सम्झ ईंदी त कचहरा सिंधी असुलु कचहरा जेके हींअर ख़तमु थी चुका आहिनि उहे वरी दुबारा हींअर थियनि था अल्हम्दुलिल्लाह। ऐं हिननि सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जी वॾियूं महिनतूं आहिनि सिंध लाइ, जिन जे करे हीअ प्रोग्राम हिननि ते कया वञनि था, हेतिरा मेड़ा मचनि था अचे। रुगो महफ़िलूं आहिनि सूफ़ियाणियूं उहे न, पर उन सां गॾु कल्चर डे खे बि मुतारिफ़ करायो वञे, ॿुधायो वञे। जेके असांजा अचनि था हिते बाबा जा पांधीअड़ा, उन्हनि खे बि ख़बर पए त न हीउ बि असांजो हिकिड़ो ॾियारो आहे। वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। इन में असां जेको हर साल मल्हाईंदा आहियूं त कल्चर हिकिड़े असांजी रिच कल्चर आहे, अमीर कल्चर आहे असांजो। हिन धरतीअ सां मोहबत जो हिकु असांखे दर्स मिले थो असांजे वॾनि जे तरफ़ खां। ऐं साईं लतीफ़ बि फरमायो आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दुल दिलदार आलम सब आबाद करी। हिन धरतीअ खे लतीफ़ साईं दुआ ॾिनी आहे ऐं दुआ हिन सां धरतीअ सां गॾु पूरे आलम में इस्लाम खे साईं लतीफ़ साईं दुआ ॾिनी आहे। जीअं असां हिन टोपी टे ॾियारे हवाले सां असां ईद जो ॾींहुं बराबरि सम्झा, असांखे बेहदि ख़ुशी थींदी आहे। असां नंढनि मौसूम ॿारनि खे पंहिंजे अजरक जी सूरत में कपिड़ा ठाहे तयारु करे ईद ॾींदी आहे। असांजे हिन ब्राड में हर साल जीअं एकता ॾियारे भरपूर नमूने सां थींदो आहे। इन में कबटियूं रैलियूं असांजो सॼा ॾींहं रैलियुनि में गुज़रंदा आहिनि। भिरिया रोड में सूफ़ी बुज़ुर्ग बाबा आशिक़ साईं दरगाह ते जेका मच कचहरी रखी वई आहे, सकाफ़ती हवाले सां आवाज़ टीवी तरफ़ां इल्मु पिरायो सिंध संवारियो जे उनवान हेठि तव्हां हितां जे सुगड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हितां जे फ़नकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त 5 डिसंबर जो जॾहिं सिंधी मीडिया में ऐलान थींदो आहे त असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। असां मच कचहरियुनि सां गॾु हिते ॿियूं तक़रीबूं बि रखंदा आहियूं। जेके 5 डिसंबर ते जेका भिरिया रोड में तक़रीब रखी वई आहे उहा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हिननि जो इहो ई चवणु आहे त असां रेलवे फाटक खां पुरज़ोर जेको आहे भरपूर नमूने सां रैली कढंदासीं। उन खां पोइ जेको भिरिया रोड में आहे उहा जेको आहे कबड्डी रांदि बि उहा जेको आहे भिरिया रोड में मुनक़िद कई वई आहे। हिननि जो इहो चवणु आहे त 5 डिसंबर ताईं मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऐं मुख़्तलिफ़ दरगाहुनि में जेके आहिनि उहे तक़रीबूं जारी रहंदियूं आहिनि। कैमरामैन गफ़ार चन्ना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ टीवी भिरिया रोड।